खानपुर महर मां खे आगाह कयूं वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ ॻोठाणा रोडनि ते निकिरी आया आहिनि। बोज़दार बिरादरी जे माण्हुनि पारां जरवार ऐं ॾहरकी पुलिस जी ज़ियातियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त खानपुर महर में बदमनी वधी वई आहे। पुलिस अमन अमान कराइण में के बि क़दम न खंया आहिनि। तव्हांखे आगाह कयूं पिया खानपुर महर मां वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ ॻोठाणा रोडनि ते निकिरी आया आहिनि। बोज़दार बिरादरी जे माण्हुनि जरवार ऐं ॾहरकी पुलिस जी ज़ियातियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त खानपुर महर में बदमनी वधी वई आहे। पुलिस अमन अमान लाइ के बि क़दम न खंया आहिनि। खानपुर महर में वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ ॻोठाणा रोडनि ते निकिरी आया आहिनि। राब्तो कयो आहे खानपुर महर में काज़ी ख़ादिम सां। काज़ी ख़ादिम आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, मां ॿुधाईंदो वञा त काफ़ी अरसे खां घोटकी ज़िले अंदरि वधंदड़ बदमनी तोड़े जरवार ऐं ॾहरकी पुलिस जी ज़ियातियुनि ख़िलाफ़ जेके ॻोठाणा आहिनि रोडनि ते निकिरी आया। मां ॿुधाईंदो वञा त घोटकी ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि सां तालुक़ु रखंदड़ बोज़दार बिरादरी जे माण्हुनि पारां खानपुर महर तारका प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो वियो आहे। मां ॿुधाईंदो वञा त एहतजाज जी अॻवानी कंदड़ निसार बोज़दार, ख़ालिद बोज़दार, उस्ताद राहिब बोज़दार, परवेज़ अहमद बोज़दार ऐं ॿियनि जो चवणु आहे त घोटकी ज़िले अंदरि बदमनी उरूज ते पहुची वई आहे। चोरियूं, फुरूं, धाड़ा ऐं अगवा जूं वारदातूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। पुलिस जेको आहे सो ॾुआरियुनि सां बिच बणियल आहे। एहतजाज कंदड़नि इहो पिणु चयो त अॼुकल्ह 18 ॾींहं अॻु ॾहरकी शहर मां हथियारबंद उस्ताद राहिब अली खां 12 लख रुपया फुर करे विया, पर पुलिस हिन महिल ताईं तदारुक न आहे कि हुननि इहो चयो त हफ़्तो अॻु जरवार वेझो मालवंद आहे खालिद बोज़दार जे घर मां 31 बकरियूं चोरी थी वियूं आहिनि, पर पुलिस हिन महिल ताईं बूटो न आहे ॿारियो। मजबूर थी असां एहतजाज जो रस्तो अख़्तियार कयो आहे। हुननि इहो मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते फुरतियल रक़म ऐं चोरी थियल बकरियूं वापसि कराई वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो। ठीकु आहे काज़ी ख़ादिम, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।